10 रुपया दो नी 400 रुपया दे क्या 400 रुपया दे छा साह निकरी यार हो बा छा थियो छा कीअं ओबा 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 कीअं अकलूं तो करे भाईजान खैर था छा थियो आहे खैर पैसा दे तडे अगलू कयम छाजा पैसा छाजा पैसा वॉशरूम जा पैसा बियो छाजा पैसा तो वॉशरूम जा पैसा चओ न बाकी ओबा ओ इहो केड़ो तरीक़ो तुंहिंजो सॾु करण जो सॾु हीअं निकितो हीअं बस हलियो थो वञी सॾु न कयां पियो छा कयां वेठो वॉशरूम जे गेट ते एड़ू अकलूं तो करे ॼण को तू 50,000 जो मालिक आ 50,000 घट छा है वठ छा हे छा वठा हे छा 10 रुपया दो नी 400 रुपया दे छा 400 रुपया दे छा खैर त 400 रुपया वॉशरूम जा मां अंदर भला छा कयो आहे हेडो गंद करे आयो छा कयो चरियो त नहीं गंद कयो आहे पर 10 रुपया वठंदा आहिनि छा त हर जगह 10 रुपया बाबा केर तो वठे हाणे वञ जिते किथे 400 खां घट वठंदो ई कोन विनाइल वचंदा चाहे इहो ई महांगो थी वियो आहे अरे 400 खुदा जा बंदा केर तो वठे 10-20 रुपया वठंदो 420 तो केर वठंदो तू शायद वियो ई नहीं पो रात खां पो वरी 400 रुपया छा है अंदर छा हुयो अंदर छा भला तू मुजरा अंदर भला कुछ बिरयानी उठाए रखियूं हूं छा अरे मुंहिंजा बाबा हे सॼो गंद था कयो हे सॼो ॾींहुं असां हिते छाजे लाइ वेठा आहियूं तव्हांजे 10 रुपयनि लाइ वेठा आहियूं हेॾी महांगाई में तव्हांजे 10 रुपया असां सॼो ॾींहुं सीड़ा वठ 20 रुपया वठ 20 रुपया कोन वठंदो मुंहिंजा बाबा 400 रुपया घटि वठंदो ई कोन पैसा ॾे अदा हे 20 रुपया ना त तू हिक कम कर हे 30 रुपया वठ मथे में सूर न वेज छड मूंखे देर थी थिए मुंहिंजा बाबा हर शइ महांगाई थी वई आहे भाॼियूं हर शइ वठण मां चोट थी वियो असां 20 रुपयनि में गुज़ारो कंदासीं या तो पो छा कयां हर शइ मां भाॼियूं मां तोखे वठी ॾियां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि असां हिते रोज़ी लाइ वेठा आहियूं ॿियो छा लाइ वेठा आहियूं हे 40 रुपया वठ भला 40 रुपया कोन वठंदुसि खाली पीली विढ़ी पवंदासीं ख़र्च घणो थी वेंदो पैसा 400 खां घटि कोन वठंदो मैं अरे 400 छाजा वॉशरूम जा खुदा या भला छा अंदर को भला वॉशरूम में अंदर छा हुयो छा अंदर वॉशरूम में 5 मिनट वयस वो बा चंडे मोटी आयो आने में तो 400 रुपया 5 मिनट में वेही आहे न सुकून सां अरे सुकून अंदर बेड पे हो मां त एसी पे हले मांखे सुकून पियो अचे हाणे तव्हांजे 400 रुपयनि लाइ वॉशरूमनि में मां बेड ऐं एसी हलण कराया न चरियाओ थियो हीअं लाइ छा अकुल सिखे यार पैसा दे बाबा पैसा दे मूंखे भाॼी वठणी आहे ख़र्च कढणो आहे चरियो थियो हीअं जा सेठनि वरी हिसाब ॾियणो आहे हिते मां हिकिड़ो थोरी आहियां बाबा पो सबरन के तुंजन जे मां दींदस चा भला एकड़ो कम कर तू छड भला मां सब कुछ तोखे वठी दे भाजी वठी दे सेठन जो हिसाब किताब दे तू मुते थोड़ो जो कंदे वा अरे 400 रुपया केर तो वठे वॉशरूम जा खुदा जा बंदा जिथे किथे वने रेट लिस्ट आने लगाइनो पवंदो शायद ये करणो पवंदो रेट लिस्ट लगायो बाबा हेतरो वॉशरूम जा पो तू मुके बुधाई आ मके अग में तू बुधाई आ बाबा 400 तो मुका पूछो बस ये धड़ में घिड़ी पे तो मुका पूछो तू मुका पूछा त करिया बा छा है छा ना है पो ये 400 रुपया सा झंग सजो होयो तो झंग में जान छड़ाया चा मुके केरी खबर तू 400 रुपया हां पो वनी है ने ये जानवरन वांगे वनी अरे 40 रुपया मोट ते वटे यो कोन वडंदो वेड़ी पवंदासी गाल परे वनी पवंदो पैसा 400 दे यारे अला केड़ो चरियो मुका टकरियो मां तने मां फातो आ यार को आए ने के समझाए 400 रुपया छा जा रे 400 रुपया पेट्रोल लीटर थी वियो टैक्स गवर्नमेंट लगायो हर शे असा के भरनो तो पे महंगाई चोट चढ़ी वियो पैसा दे बाबा चरियो न कर हणु अरे तू भला अंदर भला पेट्रोल रखे वेठो नी जा धुलाई लाए पेट्रोल समा धोई आयो आपण के हम तवाजे लाए पेट्रोल रखा जो वॉशरूम में पेट्रोल सन धुलाई कंदो यार हाणे एकड़ो तो सा बहस करनी फजूला मानू खिलाणा ने सजा दुनिया वेठी असा के दिसे पे थी खिले पे थी मानू वट कारो में पाजो कर 400 कट दा 400 कट बियर असा इन तो आ जो पेट्रोल ते धुलाई पे तो गए असा वॉशरूम ते किन हुंदा दी जंग में किथे वण मर दिसी उते वे जान छड़ाईदा अच्छे वट पकायो अगते पुछा करे पो अंदर विंदा कयो खाली पीली मथो ता हणायो गंद ता कयो गंद असा ता कयो ता छिता थे पिया ये समझो त क़यामत अची वे वॉशरूम वणन जा भी 400 ता का को पुछा के कंदो ते अंधेर नगरी चरबट राजा जेके जेको अचे रेट हणे के पुछा कंदो ते का गवर्नमेंट न कानून हणो रेट मां उथा न एकड़ो ता जे हां अंदर वने तो धप में मरू पता वरी 400 रुपया पता वने पंजो ही धप गंद करे आई मु जो धपो जा वने ने जान छे वने मथो न हणा गाल बुध बेरोजगार आया मुखे ड्यूटी दींदे
न बाबा वञ ॿिए हंधि झाड़ हे मां सूरन सां वरिती आहे हेॾो कमाई सोच थोरो मूंखे बि ड्यूटी ॾे भला न बाबा मां सूरन सां हिते पाण सेटअप ठाहियो आहे चरियो थियो जी मार पयो छल